बलूचिस्तान में इमदादी सरगर्मियुनि दौरान गुम थियल पाक फौज जे हेलीकॉप्टर जो मलबो मिली वियो। कोर कमांडर क्वेटा लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली सूदो 6 फौजी ऑफिसर्स ऐं जवान शहीद। हादसे जे शहीदनि में डीजी कोस्ट गार्ड मेजर जनरल अमजद हनीफ, ब्रिगेडियर मोहम्मद खालिद बाखरानी वासी, पायलट मेजर सईद अहमद, मेजर तलहा ऐं नायक मुदस्सिर फयाज शामिल। ISBR चयो आहे त मौसम जी ख़राबी सबबि हादसो पेश आयो। हेलीकॉप्टर दसबेला में फ्लड रिलीफ ऑपरेशन में रुधल हो त एयर ट्रैफिक कंट्रोल सां राब्तो कटिजी वियो। हेलीकॉप्टर जो मलबो मूसा ॻोठ मां हथ कयो वियो। बलूचिस्तान में पाक फौज जे हेलीकॉप्टर सां पेश आयल हादसे ते मुल्क में सोग जी लहर। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां फोन ते राब्तो करे हादसे ते ॾुख वंडियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हादसे ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त शहीदनि बोड में फाथल भाइरनि जी हयाती बचाईंदे पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी। सॼी क़ौम शहीदनि खे सलाम पेश करे थी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बि हेलीकॉप्टर हादसे ते अफ़सोस ऐं शहादतुनि ते ताज़ियत जो इज़हार। PTI ते मना थियल परॾेही फंडिंग वठण जो इल्ज़ाम साबित। अकाउंट्स बाबति हल्फ़नामो कूड़ो ऐं इमरान ख़ान जो जमा थियल फॉर्म 1 ग़लति करार। PTI खे शोकाज़ नोटिसिस जारी। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में चयो आहे त छो न PTI तरफ़ां वरितल फंड्स ज़ब्त कया वञनि। PTI आरिफ नक़वी जी कंपनी वोटन क्रिकेट खां फंड्स वरिता। 34 परॾेही शख़्सियतनि ऐं 351 कंपनीज़ खां बि फंड्स वरिता विया। PTI खे 1 अरब रुपयनि जी फंडिंग कई वई, जंहिंजा ज़रिया ऐं तफ़सील इमरान ख़ान वटि न आहिनि। PTI रुगो 8 अकाउंट्स क़बूल कया, 13 अकाउंट्स बेनामी निकिता। अकाउंट्स लिकाइण आइन जी भञकड़ी आहे। PTI सरबराह इमरान ख़ान कानून फिटांदड़ ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम करार। इलेक्शन कमीशन परॾेही फंडिंग बाबति केस ते जारी थियल फ़ैसिले में चयो आहे त आरिफ नक़वी जी कंपनी खां 21,21,500 अमेरिकी डॉलर जा फंड्स वरिता विया। UAE जी कंपनी ब्रिस्टल इंजीनियरिंग सर्विसेज खां 49,965 डॉलर जी फंडिंग वरिती वई। PTI तरफ़ां लिखत में ॾिनल बयान ऐं हल्फ़नामा ग़लति आहिनि। केस ते ॿुधणी ऐं स्क्रूटनी जे अमल दौरान बि PTI फंडिंग ऐं उन जा ज़रिया लिकाईंदी रही। 13 बेनामी अकाउंट्स पार्टी जी क़यादत ऐं मैनेजमेंट ठहिराया हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे इमरान ख़ान ख़िलाफ़ चार्जशीट करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म ट्वीट बयान में चयो आहे त परॾेही फंडिंग केस में आयल फ़ैसिलो इमरान ख़ान ते फ़र्द जुर्म आहे। इमरान ख़ान गैर क़ानूनी तौर परॾेही फंडिंग वरिती ऐं कूड़ो हल्फ़नामो जमा कराए आइन जी भञकड़ी कई। इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर कूड़ो साबित थियो। क़ौम खे परॾेही फंडिंग जे सियासी असरनि ते गौर करणु घुरिजे। PTI तरफ़ां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान। इमरान ख़ान जी सरबराही में इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान असद उमर चयो आहे त केतिरनि ई सालनि खां हलंदड़ ड्रामे जी ताज़ी किस्त अॼु जारी थी। इलेक्शन कमीशन रुगो PTI ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾेई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे। आवाम पुछणु चाहे थी त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे परॾेही फंडिंग बाबति रिपोर्ट किथे आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजो मैंडेट ऐं इख्तियार उरांघे फ़ैसिलो ॾिनो आहे। शाह महमूद कुरैशी चयो त अॼु PTI जी फतह थी आहे। हुकूमत खे मुंहुं भर किरणो पियो। PTI ते पाबंदी जी ख़्वाहिश पूरी न थींदी। अदालत में समूरनि सवालनि जो जवाब ॾींदासीं। फवाद चौधरी चयो त इमरान ख़ान खे फंड्स ऐं अकाउंट्स जी कहिड़ी ख़बर। अकाउंटेंट चयो सभु ठीकु आहे त इमरान ख़ान एतमाद कंदे सयूं कयूं। PTI खे उहा फंडिंग समुंड पार पाकिस्तान ॾिनी हुई। अॻिते बि फंडिंग लाइ समुंड पार पाकिस्ताननि ते भाड़ींदासीं। हाणे ॿियनि पार्टीज़ ख़िलाफ़ केसिस जो बि फ़ैसिलो अचणु घुरिजे। अवाम इमरान ख़ान जी सियासत ॾिसी वरिती। हू दुश्मन मुल्कनि मां फंड्स वठंदो रहियो आहे। इमरान ख़ान ख़ैरात ऐं इलाज जे नाले ते पैसा वठी पंहिंजी सियासत ते ख़र्च कया। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इमरान ख़ान बिना जवाब चीफ इलेक्शन कमिश्नर लाइ किरियल ॿोली ॻाल्हाईंदो हो। पोइ बि कमीशन सब्र जो मुज़ाहिरो कयो। आइनी इदारे इमरान ख़ान जी रसीदुनि ऐं मनी ट्रेल ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब PTI सरबराह खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त कमीशन
मुहर लगाए छॾी त इमरान ख़ान कूड़ो ऐं जालसाज़ी आहे। उन परॾेही फंडिंग सां मुल्क में फितनो बर्पा कयो। वफ़ाक़ी सरकार इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते क़ानून मूजिबि अमल कंदी। क़ौम खे ग़ुलामी मां छुटकारो ॾियारण जा हवाल कटींदड़ पाण परॾेही क़ुवतुनि जो ग़ुलाम निकितो। साबित थियो त इमरान ख़ान परॾेही ताक़तुनि खां पैसा वठंदो रहियो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान मुल्क में फितने, फ़साद ऐं बर्बादी लाइ पैसो ख़र्च कयो। परॾेही एजेंट खे सीपे ख़तमु करण लाइ लॉन्च कयो वियो। इमरान ख़ान वाहिद ऐं पहिरियों सियासतदान आहे जेको सबूतनि सां हिकु ई वक़्तु कूड़ो, करप्ट ऐं मनी लॉन्ड्रर निकितो आहे। 8 सालनि ताईं क़ौम जो वक़्तु ज़ाया कयो वियो पर निकितो कुझु बि न। अॼु साबित थियो आहे त परॾेही फंडिंग न वरिती वई। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पीटीआई ख़िलाफ़ 8 सालनि खां जारी मीडिया वार पंहिंजे मौत पाण मरी वई। इमरान ख़ान मज़बूत ऐं मशहूर लीडर आहे। हीउ ANP वारो दौरु नाहे जो पीटीआई ते पाबंदी लॻाई वञे। हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट वियासीं त पहिरें ॾींहुं ई फ़ैसिले खे उॾायो वेंदो। समूरनि पार्टीज़ लाइ साॻियो क़ानून हुजणु घुरिजे। हुकूमत ऐं PDM वारा भले रड़ियूं कनि, शिकस्त संदन मुक़दर बणिजी वई आहे। इमरान ख़ान सियासतदान बणिजी ॾेखारे ऐं पार्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त इमरान ख़ान खे ख़बर हुई त केस में गड़बड़ आहे, तंहिं करे 8 सालनि ताईं इल्तिवा जो शिकार बणायो। हाणे इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई इहो चवे त नालो क्लियर कराइण बाद उहिदे ते वापसि ईंदुसि। सवाई वज़ीर शर्जील इनाम मेमण नैब, स्टेट बैंक ऐं FIA खां जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त हाणे ॻाल्हि इमरान ख़ान जी नाअहली ते न हुजणु घुरिजे। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जी शदीद दबाव बावजूदि इलेक्शन कमीशन आईन ऐं क़ानून मूजिबि फ़ैसिलो ॾिनो। साबित थी वियो त इमरान ख़ान क़ौम खे धोखो ॾिनो आहे।